केड़ा अमरा है? इराज, तुझे हाथ में कलम बजाए हथियार बस दीदू जहलन मुंह ते फटाऊं पर थियो छा है दोस्त? शाबाश, तुझे हुदे इनजे हथ में कलम बदला हथियार खुली गाल कयो यार। दीनो इन बकरार असा सा जुल्म कयो आ तदे ही असा हथियार खया आहिन। इन बकरार सा एक हिकानी करनी आ तो ते बकरार मुझे चाचे ढोलण साईं के मारियो आ। इने के छडणो ही ना है। एडो वडो कीस उन्हनि पोरनि सां कैफ़त यार भी चई काल न कई काल त करे ॾिसी आ। तुंहिंजे भाइरनि खां दुनिया जे हर माण्हू खां अॻ में हिन दीनू जो सीनो हुजे हा। पर वक्त न आयो वियो। मां धाड़ेल सही पर मुझे सीने में भी